अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां हाँ मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीका पारां इक़्तिदार जी मुंतक़िलीअ ताईं वेनेज़ुएला खे पाण हलाइण जो ऐलान। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमरीकी तेल कंपनियूं वेनेज़ुएला उमाणींदासीं। वेनेज़ुएला मथां वधीक हमलनि जो मंसूबो आहे। ऑपरेशन लाइव शो जीअं ॾिठो। व्हाइट हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डोनाल्ड ट्रंप चयो आहे त मादुरो मंशियात नेटवर्क जो सरपरस्त हो। अपोजिशन लीडर मारिया कोरिना के अवामी हिमायत हासिल आहे। मारिया कोरिना सां राब्तो नाहे थियो। सलामती काउंसिल जो हंगामी इजलास सुभाणे तलब। हमले खां पोइ वेनेज़ुएला जे तेल जे एक्सपोर्ट मुकमल तौर ते मुअत्तल। अमरीकी फ़ौज पारां पकड़ियल वेनेज़ुएला जे सदर खे न्यूयॉर्क पहुचायो वियो। मादुरो खे मंशियात ऐं दहशतगर्दी जे इल्ज़ाम हेठि न्यूयॉर्क जी अदालत में पेश कयो वेंदो। वेनेज़ुएला जी आला अदालत पारां नायब सदर खे इख़्तियार संभालण जो हुकुम। डेल्सी रोड्रिग्स जो चवणु आहे त मादुरो ई वेनेज़ुएला जो सदर आहे। सदर खे अगवा कयो वियो आहे। अवाम सब्र ऐं इत्तेहाद जो मुज़ाहिरो करे। न्यूयॉर्क जे मेयर वेनेज़ुएला मथां हमले जी मुखालफ़त करे छॾी। ज़ोहरान ममदानी जो सदर ट्रंप खे फ़ोन। वेनेज़ुएला ख़िलाफ़ फ़ौजी अगराई ते इख़्तिलाफ़। ज़ोहरान ममदानी चयो आहे त वेनेज़ुएला मथां हमलो अमरीका ऐं आलमी कानून जी भञकड़ी आहे। सदर ट्रंप खे ॿुधायो आहे त आउं रिजीम चेंज जे ख़िलाफ़ आहियां। पाकिस्तान ऐं चीन विच में स्ट्रेटेजिक ॻाल्हियूं अॼु खां शुरू थींदियूं। इसहाक़ डार ऐं चीनी परॾेही वज़ीर डायलॉग जे गॾियल सदारत कंदा। परॾेही तर्जुमान मूजिबि स्ट्रेटेजिक ॻाल्हियुनि में ॿिन्ही मुल्कनि विच में ताउन जो जाइज़ो वरितो वेंदो। सफ़ारती लाॻापनि खे 75 साल मुकमल थियण ते पाकिस्तान ऐं चीन में तक़रीबूं पिणु थींदियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मनी लॉन्ड्रिंग कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जो हुकुम ॾेई छॾियो। मोहसिन नक़वी जी सदारत हेठि FIA कराची ज़ोन जो इजलास। मनी लॉन्ड्रिंग ख़िलाफ़ कार्रवाइनि बाबति ब्रीफिंग। घरू वज़ीर चयो आहे त वॾनि मनी लॉन्ड्रर्स में मज़बूतीअ सां हथु विधो वञे। जाली दवाउनि जे कारोबार में मुलविस जवाबदारनि खे बख़्श न कयो वेंदो। सखर में मज़ारी ऐं भुगती बिरादरी में तकरार तां हथियार बरनि जो हमलो, 2 ॼणा क़त्ल। तमाची थाणे जी हद फराश मोड़ वटि सुईवासी कार सवारनि मथां हथियारबंदनि जी फायरिंग। मार्जिवेलनि जी ख़मीसो ऐं बालाज भुगती तौर सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो मज़ारी ऐं भुगती बिरादरी में पुराणे तकरार तां पेश आयो आहे। भुगती बिरादरी जा माण्हू सुई खां सखर इलाज लाइ अची रहिया हुआ त मथनि हमलो कयो वियो। घोटकी वेझो धनार रेलवे ट्रैक पार कंदे ट्रेन जे टक्कर में फ़ौत। रेलवे स्टेशन भरिसां हादसे में अधड़ोत अब्दुल जब्बार बसीर फ़ौत थी वियो। पुलिस मूजिबि धनार रेलवे ट्रैक तां चौपायो माल गुज़ारे रहियो हो त पंजाब ईंदड़ ट्रेन जे टक्कर में फ़ौत थी वियो। शहदादपुर वेझो 3 ॿारनि जी माउ मुबैना तौर ख़ुदकशी करे छॾी। ॻोठ राज़ी ख़ान ज़रदारी में 27 वरनि जी शाज़िया ज़रदारी जो घर मां फाहो खाधल लाश मिलियो। वारसनि मूजिबि औरत फाहो खाई ख़ुदकशी कई आहे।